मुफ़्त में मिलंदी आहे उनजो क़दुरु न हूंदो आहे। प्राइवेट स्कूल मज़ा 500 1000 असां ॾियूं था फीस, ठीकु आहे, त पंहिंजे ॿार खे छॾण बि वञूं था, वठण बि वञूं था, जेके न त रिक्शो अरेंज करे था छॾियूं ॿार जे लाइ, त उनजी फीस अलॻि खां पए। पर गवर्नमेंट जे स्कूल में असां इहो कोन था कयूं। सरकारी अस्पताल में हर शइ फ्री में मिले थी मिसाल तौर, पर उते असां वञण लाइ त को प्राइवेट डॉक्टर ट्रस्ट जेको आहे ॾाढो सरकारी इदारो मां ख़तमु थी वियो आहे, जेका एमरजेंसी इदारो पर सरकारी इदारो में वेठा हूंदा। पर जेके शइ खीसे मां ॾींदा आहियूं, जॾहिं असां पंहिंजे जेब मां भरींदा आहियूं त असांखे ॾाढो हुनजो अहसासु थींदो आहे कि यार मूं हुनखे फीस ॾिनी आहे नंढड़े जी, स्कूल लाइ जेको आहे ॾाढो चाक चौबंद रखो। त अहिड़ी तरीक़े सां असां जॾहिं फीस ॾींदासीं पंहिंजी तंज़ीम आर्ट काउंसिल में, त असां महसूसु कंदा सम्झंदासीं कि आर्ट काउंसिल मुंहुं सबको खाए थो, लेकिन असुलियत जेके सिस्टम में आहे, जॾहिं असां पंहिंजो पाण खे ज़िम्मेवार महसूसु करियूं त उहा ज़िम्मेवारी असां ज़रूरु अदा करे सघूं था। उहा ईअं त असां को 5 रुपया ॾे, को 50 रुपया ॾे, को 500 ॾे, को 1000 ॾे, ईअं ॾींदासीं त यकीनन असांजी तंज़ीम बूस्टअप थींदी। उन लाइ असांजे आर्ट काउंसिल में हेसि ताणी मां इम्तियाज़ खे चवां थो त बाबा आर्ट काउंसिल जी जेकी हिकिड़ो पेज ठाहे, उन पेज ते आर्ट काउंसिल जे पूरे उहिदेदारनि जी लिस्ट हुजे त हीअ असांजी काबिन आहे, उन सां गॾु हीअ असांजा टोटल मेंबर्स आहिनि, ठीकु आहे। उन खां पोइ को प्रो फार्मा में डिज़ाइन करे उन मेंबरशिप जी फीस कलेक्ट थिए, मंथली फीस जे हुजे या टिमाही फीस हुजे या 6 माही फीस हुजे, उहा फीस हुजे, छाकाणि इन जी इदारे वटि ॾोकड़ हूंदा, पैसा हूंदा त इदारो बहितरु हलंदो। ऐं उहा फीस असां जॾहिं ॿियनि जॻहि ते ॾियूं था, ॿियनि इदारनि में ॾियूं था, ॿियनि तंज़ीमुनि में ॾियूं था, त अॼु बि पंहिंजे हिन में आर्ट काउंसिल में ॾाढी दिलि ख़ुशीअ सां ॾेई सघंदासीं। ऐं उन सां इहो थींदो त असांखे ज़िमेदारी महसूसु थींदी। हूअं बि अक्सर करे पाण हिकिड़ी शइ इहा थींदी आहे त गवर्नमेंट जा स्कूल आहिनि उन आर्ट काउंसिल, तंहिंजे करे हाणे जेको असांजो प्रोग्राम ईंदो हिकिड़ी कमेटी ठाहींदासीं, सीनियर दोस्त जेके आहिनि मिली गॾिजी उन कमेटी तहत हिकिड़ो शानदार एवार्ड तक़रीब रखंदासीं, जंहिंमें असांजा जेके मोस्ट सीनियर नवाब शाह जेको शहर आर्टिस्टनि जो शहर सॼंदो हो, जंहिंमें मंसूर बलोच जंहिं पाकिस्तान फिल्म इंडस्ट्री ते राज कयो, मिठा ख़ान ज़रदारी जंहिं ॾह तोड़े परदेह में पंहिंजे घड़े जे हवाले सां मशहूरी माणी, मिसरी ख़ान जमाली, अलगोज़े नवाज़, माई ज़ैबुन्निसा ऐं ॿिया खोड़ सारा नाला जेके असांजे गुलाब चांडियो जंहिं PTV ते राज कयो, PTV में ड्रामनि ते हीरोज़ ईंदो, ऐं ॿिया जेके असांजा नौजवान आर्टिस्ट आहिनि, ॿी जेके असांजूं ॿियूं सिन्फ़ूं आहिनि, अदब जूं आहिनि, गायकी जूं आहिनि, आर्ट लवर आहिनि जेके, या असांजा जेके हितां जा हिते शहीद बेनज़ीराबाद ज़िले जूं जेके शख़्सियतूं आहिनि, कारोबारी शख़्सियतूं हुजनि, समाजी हुजनि, सियासी हुजनि, उन्हनि खे बि एवार्ड सां नवाज़ींदासीं। ऐं असां कोशिशि कंदासीं त असां पंहिंजे जेके आर्ट काउंसिल पाकिस्तान शहीद बेनज़ीराबाद जूं जेके 6 ई सिन्फ़ूं आहिनि, उन्हनि 6 ई सिन्फ़ुनि जे आर्टिस्टनि खे एवार्ड ॾियूं, मञता एवार्ड ॾियूं ऐं शानदार खां शानदार प्रोग्राम कयूं।